अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सागर आया फरहा औरंगज़ेब ऐं मां आहियां ग़ज़ाला अबू। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। जब ये धरती पुकार रही है कि मैं खतरे में हूँ, बलोचिस्तान में देखो, शिमाली इलाके में देखो, हमारे मस्जिदों में देखो, ये धरती आपको पुकार रही है, मुझे मुल्क जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी अॼु मल्हाई पे वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, आसफा भुट्टो ज़रदारी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ॿिया अॻवान नओं देरो पहुतल। सख़्त सीअ बावजूद मुल्क जी कुंड कुछ मां जियालनि जी आमद जो सिलसिलो जारी। गढ़ी खुदा बख्श भुट्टो में जलसे जूं तैयारियूं मुकमल। जलसे के बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। जलसे जे हवाले सां सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद बेनज़ीर भुट्टो जी 15वीं वरसी के हवाले से पैगाम चवे थो, इदारनि जी सियासत खां लातालुकी शहीद बेनज़ीर भुट्टो जे ख्वाब जी ताबीर है। असां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन के हवाले से निंड में भी गफ़लत नथा करे सघूं। सियासत में शहीद मोहतरमा रहनुमाई कई ऐं हाणे संदसि फ़लसफ़ो रहनुमाई करे रहियो आहे। मौजूदा असेंबलियूं पंहिंजो मुद्दो पूरो कंदियूं ऐं मुल्क मज़बूत ऐं जटादार जमहूरियत जे रस्ते ते हूंदो। पंहिंजे मुल्क खे जन्नत बणाइण लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। हर क़िस्म जी शिद्दत पसंदिया खां पाक मुआशरो चाहियूं था। आमिरियत इंतिहा पसंदी खिलाफ शहीद बेनज़ीर भुट्टो जे गैर मामूली जिदोजहद मां रहनुमाई वरती है। शहीद मोहतरमा मूंखे सेखारियो त अवाम जी ख़िदमत करणी है। गढ़ी खुदा बख्श भुट्टो वारे जलसे में पंहिंजी तकरीर में शहीद बेनज़ीर भुट्टो के याद कंदुसि। परॾेही मुआशी ऐं दहशतगर्दी जे मसइलनि ते बि ॻाल्हाईंदुसि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वीडियो बयान। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इमरान ख़ान जहिड़ी तरह मुल्की मैशत खे तबाह कयो, ईअं दुश्मन भी न कंदो। इमरान ख़ान सिर्फ़ सियासी मुखालफ़न खे निशानो बणायो, ॿियो कुझु भी न कयो। पंजाब में भी ॿ क़ुवतूं आहिनि। हिकु पार्लियामेंट जे बालादस्ती चाहे थी। पीपी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन ते हली रही आहे। मुल्क के देवालो थियण खां बचाइण में गडियल हुकुम जो किरदार वाखाण जोगो है। पीटीआई चेयरमैन चीन खां एतिरो नाराज़ करे छॾियो, जेकॾहिं ॿुधायां त सभु हैरान थी वेंदा। ख़िते जी खुशहाली लाइ डेम इंतिहाई ज़रूरी आहिनि। हुकूमती मशीनरी ऐं इदारा मुल्क खे ॾुखियुनि हालतुनि मां कढंदा। अल्लाह ताला मौक़ो ॾिनो त ईंदड़ 5 साल भी अवाम जी ख़िदमत कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो डेरा इस्माइल खान में तरक़ियाती मनसूबनि जी पीड़ जो पत्थर रखण वारी तक़रीब के ख़िताब। वज़ीर आज़म डेरा इस्माइल खान में नओं एयरपोर्ट अॾण जो ऐलान कंदे चयो त पेशावर कराची मोटरवे मनसूबे जो कम जल्द मुकमल थियण वारो आहे। सखर हैदराबाद मोटरवे मनसूबे जी पीड़ जो पत्थर भी रखी छॾियो आहे। बोर जा असर अञा भी आहिनि। बोर मुतासिर अॼु भी सख़्त सीअ में ॾकी रहिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत सां गॾिजी मुतासिरनि जी मदद करे रही आहे। अमरीका में बर्फानी तूफ़ान जूं तबाहकारियूं जारी। अमरीका जे 9 रियासतनि 55 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक करे छॾी। परॾेही ख़बरूं इदारे जो चवणु आहे त रुॻो न्यूयॉर्क रियासत में 25 माण्हू फौत थिया आहिनि। बफलो शहर जा रहवासी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल। रियासतनि में बर्फानी तूफ़ान सबबि कार वहिंवार ठप।